नाज़रीन ख़बर मां कंडियारे खां कंडियारो वेझो शहबाज कॉलोनी वासी नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी जी कार क़ौमी शाहराह भरिसां हथ कई वई आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी जी कार मिली आहे, पाण सुबुह खां गुम आहे। अवांखे आगाह कयूं पिया। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी कार ते गोलियुनि जा निशान मिलिया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। आगाह कयूं पिया। कंडियारो वेझो शहबाज कॉलोनी वासी नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी जी कार क़ौमी शाहराह भरिसां हथ कई वई आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी कार त मिली आहे, पर सुबुह खां पाण गुम आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी कार ते गोलियुनि जा निशान पिणु मिलिया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। कंडियारो वेझो शहबाज कॉलोनी वासी नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी जी कार क़ौमी शाहराह भरिसां हथ कई वई आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान अब्दुल हफीज़ कुरैशी जी कार मिली आहे, पाण सुबुह खां गुम आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी कार ते गोलियुनि जा निशान मिलिया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहिनि।